नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं सकरन मां। सकरन में अटो महांगो थियण जो डीसी अबरार अहमद जाफर सख्त नोटिस वरितो। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई मोहम्मद अली खीड़ो जे निगरानी में 4 सेंटर क़ाइम करे 43 रुपया फी किलो जे हिसाब सां अटो विकिरो कयो वियो आहे। वधीक ॾिसूं था सोहेल चांडो जी हीअ रिपोर्ट। सकरन में अटो महांगो थियण जो डीसी अबरार अहमद जाफर सख्त नोटिस वरितो। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई मोहम्मद अली खेड़ो जी निगरानी में 4 सेंटर कायम करे 43 रुपया फी किलो हिसाब अटो विकिरो कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां असांखे हुकुम थियल आहे त सकरन जी अवाम खे सस्तो अटो विकिरो कयूं त जीअं अवाम पंहिंजो पेट गुज़र आसानी सां करे। वधीक चयो त कारोबार सेठ अटो महांगो विकिरो करे रहिया आहिनि। असां उन्हनि खे बि चऊं था त जेकॾहिं अटो महांगो विकिरो कयो त असां ॾंड सां दुकान बि सील कंदासीं।